कौंसल महल में ॻोठ हाजी कासिम जत जी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल की बिल्डिंग गुज़रिया 14 साल का ज़बू हाल जो शिकार। शागिर्द कच्चे झूपड़ी में वेही तालीम पढ़ण लगा। तालीम खाते पारां का भी वावर न कई वई। स्कूल की छित ऐं दीवारूं मुस्मार थी वयूं आहिनि। स्कूल में ॿारनि लाइ फर्नीचर जी त परे जी ॻाल्हि, पर उस्तादनि लाइ टेबल ऐं कुर्सी भी नाहे। स्कूल की बिल्डिंग न हुअण बावजूद भी ॿार स्कूल ॿाहिरां कच्ची झूपड़ी में वेही तालीम हासिल कनि था। ॻोठाणनि मीडिया वारो एहतिजाज कंदे ॿुधायो असांजा 70 खां 80 ॿार जेके माइटनि स्कूल में ॿार कढी छॾिया आहिनि ॻोठ हाजी मोहम्मद कासिम जत में। ऐं स्कूल के तमाम करण जो ख़तरो आहे। ऐं गवर्नमेंट के ये अपील कजी थी त महिरबानी करे असांजी स्कूल जो कम चालू कराइनि ऐं बच्चन जी तालीम ख़राब न थिए, बच्चा तालीम खां महरूम न रहनि। असांजी स्कूल टुटी वई आहे। असांजे वॾनि ऑफिसरनि सां अर्ज़ु आहे त असांखे स्कूल ठाराए ॾियनि। महिरबानी करे असांजा ॿार दर बदर आहिनि, के ॿियनि स्कूल में वयल आहिनि, के शहर वयल आहिनि, के होड़नि में वयल आहिनि। इन लाइ करे असांजी अपील आहे त असांखे हीअ स्कूल ठाराए ॾियनि। हिन स्कूल में हिकु ॿार बि जेको आहे सो तइलीम वठण जे लाइ तयारु न आहे। स्कूल जा चापड़ा करनि पिया, ॿार केतिरा भॼी विया आहिनि। असां अला इख़्तियारनि खां इहो मुतालबो था करूं त बराए महिरबानी करे GPS मोहम्मद कासिम जत में स्कूल ॾिनी वञे त जीअं ॿार सुठी तइलीम हासिल करे सघनि। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त असांजे आसपास में केतिरा ई वॾा ॻोठा आहिनि जिन सवे ॿारड़ा आहिनि, पर स्कूल जी हालत ॾिसी को बि वालिदैन पंहिंजे ॿार खे हिते दाख़िल करण लाइ तयारु न आहे। उन बावजूद भी असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं पिया। हितां जे ॻोठाणनि वज़ीर आला तालीम सिंध जे सेक्रेटरी तालीम तक जे चूंडियल नुमाइंदनि खां परज़ोर मुतालबो कंदे घुर कई त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी कासिम जत जे मुस्मार थियल बिल्डिंग जो जल्द खां जल्द तमीरात कम कराए स्कूल ऐं फर्नीचर ॿियो बुनियादी सहूलियतूं मुहैया करे मासूम ॿारनि ऐं संदनि वालिदैन जी बेचैनी ख़त्म कई वञे।